पप्पा लॉकडाउन में 6 महीना बर्बाद थी ख़बर पई? ईअं गणी न त ज़िंदगी 24 साल बर्बाद करे चुको आहे तूं। 6 महीना वारी छा थो गणी? उहे त यार तव्हांजा पप्पा घणा थिया हूंदा बर्बाद? 40 45 46। अच्छा हाणे हिन उल्टे अथई 45 साल मां बर्बाद करे चुको आहियां। घर केरु थो हलाए, दुकान केरु थो हलाए, खारावी केरु थो, शौंक़ केरु थो पूरा करा वई? अरे पप्पा सॼा 45 न पर पहिरियां 24 त तव्हां बर्बाद थिया ई हूंदा न मूं वांगुरु। ऐं मुंहिंजा 24 कीअं बर्बाद थियो पप्पा? तव्हां कैलकुलेशन लॻायो। ॼमण खां पोइ पहिरियां 6 महीना पुठी सिधी न थींदी आहे त कमु किथां थींदो? मथां मम्मी नंढी चादर में ॿधी करे सुम्हारींदी हुई, हथ पेर उते ई बंदि। हुन खां पोइ 6 महीना टंगू सिधी करण में लॻी वेंदियूं आहिनि। साल त ईअं ई बर्बाद थी वियो सिधो सिधो। बाक़ी बचा 23। ऐं मां जंहिंमहिल हलणु चालू कयो मम्मी तव्हां मूंखे ॿाहिरि वञणु किथे ॾींदा हुयो? हाउ थी हाउ अची वेंदे, ॿाहिरि न वञ, हीअं हूअं। ऐं तंहिं टाइम ते वर्क फ्रॉम होम त हुयो न जो मां घर वेही करे कमु कंदुमि। उन खां पोइ स्कूल चालू, हेॾो रुनुम भाई न वञिणो आहे, स्कूल न वञिणो आहे, स्कूल न वञिणो आहे। तव्हांखे लॻंदो हूंदो भाई स्कूल में न वञिणो त हिन करे रोए थो, पर मुंहिंजे मन में त इहो न की भाई स्कूल जा पैसा बचा इन्वेस्टमेंट क्यों किथे? 10 सालनि जी फीस कि सोचो किथे इन्वेस्ट क्यों आहे? किथे हुजां मां अॼु? स्कूल कॉलेज करे ईअं 22-23 साल पूरा। लास्ट ईयर त कॉलेज पूरो थियो पप्पा। ऐं हिन साल मां सोचे वेठो हुउमि की मुंहिंजो बिज़नेस अंपायर खड़ो थींदो, दुनिया मूंखे ॾिसंदी, पर दुनिया अंदरि हली वई लॉकडाउन में। हाणे मां कंहिंखे ॾेखारियां? थुक हुजे वठ गण, थुक हुजे। तुंहिंजी अहिड़ी सोच ते माण्हू पातल मास्क मां थुकूं हणंदे। अंधेरी ओ अंधेरी जी चओ हेॾां भाई, न मां उम्मीदूं लाहे वे कुझु न कंदे। हे खाली शादी कंदे ॿार ॾेई ॾींदे, उहो बि असांखे ॾेई छॾींदे पालण लाइ। अहिड़ो बेकार माण्हू थी पप्पा। कॾहिं तव्हां ग़लतीअ सां बि कॾहिं तारीफ़ कई अथव मुंहिंजी? मन मां अहिड़ी ग़लती कयां ई छो? रस्ते ते किथे घूम पियो हूंदो आहे, कॾहिं कंहिंखे ॾिठो थी पाण वञी पंहिंजा पेर विझे घूम में? ॾिठो थी कंहिंखे विझंदे हुए? बसि के आहे अञा भाई हिक ॿिए खे ईअं त ॾाढियो जी गोलियूं था हलायो हिक ॿिए खे। चवाई त मम्मी मूंखे नंढे हूंदे ॿधी सुम्हारी ईंदी, ॿाहिरि न वञणु ॾींदी, हिन करे मुंहिंजो टाइम बर्बाद थी वियो आहे। हलो पप्पा तव्हां जोड़ीअ ॻाल्हि ट्विस्ट था कयो। मम्मी मां ख़ाली एग्जाम्पल ॾिनो, हीअं जोड़ी था चवनि पप्पा। माना मां जेतिरो कयो थी मैं तुंहिंजे लाइ ओतिरो कंहिंजी मां न कंदी हूंदे। मम्मी मां शइ ई अहिड़ी आहियां हिते ॾिने जो जवाबु उल्टो। यार मज़ाक तो कया न पप्पा। हेॾा केॾो नंढे हूंदे खां हिन लाइ कयो आहे? काढ़ा पीआरिया आहिनि, पाउडर पीआरिया आहिनि, ताक़त जा टानिका पीआरिया आहिनि। हा ख़बर जो आहे, निंड में पलंग ते पेशाब करे छॾींदो, 2 ॾींहं गादेला सुकंदा। स्कूल मां कुझु बि न लिखी ईंदो हुयो, 2 कलाक शाम जो हिन सां वेहंदी हुअमि पढ़ाइण लाइ। यार तव्हां वटि काई सुठी मेमोरी आहे? पेशाब कंदो हुयो, लिखी न ईंदो हुयो, ताक़त जी दवाऊं पीआरियूं हुनखे। मन पंहिंजा ॿार ईंदी न तंहिं महिल अहसासु थींदी। हाणे तूं न सम्झंदी असांजी ॻाल्हियूं। मम्मी मां एॾे टाइम खां चवां नथो कोई नंढो कुतो या ॿिली पालियां। मन चवण में ऐं पालण में फ़र्क़ु आहे। खाली कश में खणी सेल्फियूं न कढणी हूंदियूं आहिनि। मम्मी पाण हिन बारे मूंखे एक्सपीरियंस बि अची वेंदो, मूंखे ख़बर पवंदी तव्हां मूंखे कीअं पालियो हुयो। ऐं उन्हनि त पाण कंहिं स्टेटस ते बि विधो हुयो, स्मॉल डॉग अवेलेबल फॉर एडॉप्शन। अंदरि पोइ कुझु चवांसि तूं चए थी गोलियूं था हलायो। माना मां चवां भमन जे लाइक़ु आहे। अंदरि हिकिड़ो फोटो त कढे थींदो विझे त स्टेटस ते लिखे निभागी औलाद अवेलेबल। हे एवरीवन व्हाट्स अप, आई होप तव्हां सब मज़े में आयो। आई होप तव्हांखे वीडियो वणी हूंदी। अगर वणी आहे त प्लीज़ लाइक कयो, कमेंट कजो, ज़रूर शेयर कजो। ऑल्सो तव्हां मूंखे इंस्टाग्राम ते फॉलो करे सघंदा आहियो। फॉलो मी ऑन इंस्टाग्राम @dirven official। ऐं हाणे न्यू वीडियो जल्दी ईंदी। टिल देन बाय बाय, टेक केयर, जय झूलेलाल।